टांटिया कबीले जो तादाद घणो आहे। कंहिं ज़माने में भुट्टे साहब आदमशुमारी कराई ही ऐं उन आदमशुमारी में 18 लाख माण्हुनि जो हो। ज़ाहिर आहे उहो भुट्टे साहब जी हयाती में हो ऐं उन खां पोइ 30-35 साल थी विया आहिनि। ज़रूरु डेफिनेटली उहा पॉपुलेशन ग्रोथ थी वई। सरगोदे खां वठी वेंदे कराची ताणी इहे माण्हू चांडिया आहिनि। उन में मुल्तान आहे, डेरा गाज़ी खान आहे, रहीमियार खान आहे, सरगोदो आहे ऐं घोटकी, शिकारपुर, चेकमबाद, लाड़काणो, दादू, नवाब शाह हैदराबाद में आहिनि ऐं ठट्टो बदीन में भी वॾी पॉपुलेशन। कराची में गिजरी में चांडियनि जो ॻोठ आहे जेको इंतिहाई पुराणो ॻोठ आहे। गिजरी पोइ ठही आहे, मतिलबु डिफेंस ऐं क्लिफ्टन जी स्कीम्स पोइ ठहियूं आहिनि। रमन चांडियो सरदार हुअण सां गॾोगॾु सियासत में बि घणो सरगर्म हो। हू हिन तक तां पीपल्स पार्टीअ जो 3 भेरा क़ौमी असेंबली जो मेंबर रही चुको आहे। नवाब शबीर रहमान चांडियो पीपीए जे शहीद अॻवान मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो एतमाद वारो साथी पिणु रहियो आहे ऐं माडी तहरीक दौरान हू जेल जूं सज़ाऊं पिणु भोॻे चुको आहे। पीपल्स पार्टी में रहण दौरान नवाब शबीर रहमान चांडियो जो पंहिंजे वालिद ऐं उन वक़्त जे सरदार नवाब अमन सुल्तान चांडियो सां 1993 वारी चूंड में क़ौमी असेंबली जे तक तां मुक़ाबिलो पिणु थियो हो। उहा चूंड पाकिस्तान जे तारीख़ जो अनोखो ऐं दिलचस्प मुक़ाबिलो हो जंहिंमें सरदार पीउ ऐं सरदार ज़ादे पुट जो हिक ॿिए सां मुक़ाबिलो थियो। चूंडुनि में सरदार अमन सुल्तान चांडियो मुस्लिम लीग नवाज़ जे टिकट तां ऐं सरदार ज़ादो शबीर रहमान चांडियो पीपल्स पार्टी जी टिकट तां चूंड विढ़ियो हो ऐं आख़िरकार पुट हथां पीउ शिकस्त खाधी हुई। 2004 में नवाब शबीर रहमान चांडिये पीपीए सां पंहिंजी डिघी रफ़ाक़त खे अलविदा चई क़ाइद आज़म मुस्लिम लीग में शमूलियत इख्तियार कई ऐं सरकार जे तावन सां नए ठहियल ज़िले कंबर ऐं शहदाद कोट जी ज़िले नाज़मी पिणु माणी। पीपी वारा तव्हां इल्ज़ाम हणनि त नवाब साहब लोटो थी वियो आहे असांखे छॾे वियो आहे, इन हवाले सां तव्हां छा चवंदा?